जे जीवन जे जीवन तो में सिंधु नापो मुंहिंजी तो खां दूरिया जे जीवन तो में सिंधु नापो मुंहिंजी तो खां दूरिया ही जीवन जीवन आहे था जित जेल ज़हर ऐं सूरिया जित जेल ज़हर ऐं सूरिया जे जीवन तो में सिंधु नापो मुंहिंजी तो खां दूरिया ही जीवन जीवन आहे छा जित जेल ज़हर ऐं सूरिया जे जीवन भिटाई जी नगरी सिंध धरती सदिन खां केतिरनि ई अहिड़नि दिलेर सपूतनि खे पंहिंजी मिट्टी मां जनम ॾिनो आहे जिन ॾुखे वक़्त में धरती लाइ पंहिंजूं ज़िंदगियूं अर्पे छॾियूं आहिनि। उन फ़हिरिस्त में असां शहीद मुश्ताक ख़ासकेली खे विसारे नथा सघूं। ठठे जे शहर घारो में जनम वठंदड़ मुश्ताक ख़ासकेली 24 जुलाई 2009 ते जिस्कम चेयरमैन बशीर खान कुरैशी ते थियल हमले में पंहिंजे लीडर तां जान कुर्बान करे छॾी। सिंध जी जिदोजहद में नंढड़ी जान जी कुर्बानी ॾेई सिंध जी तारीख़ में सुर्खरू किरदार बणिजी वियल शहीद मुश्ताक ख़ासकेली जो जनम 17 जनवरी 1979 में हिक पोहरियत मोहम्मद मूसा ख़ासकेली जे घर में थियो। सिंध जी सियासत खां बेख़बर बणियल पोहरियत जे घर में जनम वठंदड़ मुश्ताक ख़ासकेली जस्कम जी सियासत में एतिरो त सरगर्म रहियो जो ख़ासि नंढपण जा रांदीका पतंगबाज़ी खां वींदे ॿिया मुश्किला विसरी विया। नंढड़ी उमिरि में ही हिन संजीदा कारकुन अणथक मेहनत कई। उन मेहनत खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। जान जो नज़रानो ॾींदड़ हिन क़ौमी कारकुन में हर वक़्तु सिंध जे हक़नि जी ॻाल्हि करण जो जज़्बो एतिरो हो जो हू नंढड़ी ॼमार में ई ज़िले जो सदर बणिजी वियो। संदसि कोशिश सबबि ठठे जे मिलनि मां बेदख़ल थियल केतिरनि ई मज़दूरनि खे रोज़गार मिलियो। संदसि अलमनाक विछोड़े पंहिंजे कुटुंब समेत तंज़ीमी साथियुनि खे जी झोरींदड़ घाव ॾेई छॾियो। शहीद मुश्ताक जी शहादत खां धरती हंज हवाले थियण तां हर मोहब वतन माण्हूअ जी अख आली थी हुई। मुश्ताक ख़ासकेली जे वालिदेन खेसि 30 सालनि ताईं निपाए खेसि पंहिंजी पोढ़ाइप जो सहारो बणाइण चाहियो, पर रब खे कुझु ॿियो ई मंज़ूर हो। मुश्ताक ख़ासकेली जे बेवक़्ताए ते विछोड़े संदसि कुटुंब ते ॼण त विॼ किराए छॾी हुई। उन बावजूद संदसि पीर सन अमड़ सिंध तां कुर्बान थियण ते खेसि मोड़ ॿधी हथनि पेरनि ते मेहंदी हई हुई। खेसि सिंध जो घोट बणाए धरती हंज हवाले करण जी इजाज़त ॾिनी। मुश्ताक जी शहादत उन वक़्तु थी जंहिं वक़्तु सिंध जा मिड़ई क़ौम परस्त हिक मुठ थी जिदोजहद करे रहिया हुआ। मुश्ताक ख़ासकेली जी शहादत ते मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि पारां उहो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे त क़ौम परस्तनि जूं कराची में वधंदड़ सरगर्मियूं रोकण लाइ कारकुननि खे टारगेट किलिंग ज़रिए क़त्ल कयो पियो वञे। ही वाक़ियो सिंध जे क़ौम परस्तनि खे ॿधी करण, एको करण ऐं गॾिजी हलण ऐं गॾिजी जदोजहद करण जे लाइ मौक़ो फ़राहम कयो आहे। असांजी ज़िंदगियुनि सां खेॾियो पियो वञे, असांजा मासूम माण्हू मारिया था वञनि। असांजो मौक़िफ़ हो त राणा भॻवान सरबराही में कमीशन जोड़ियो। मुश्ताक ख़ासकेली जे विछोड़े हिक तरफ़ संदसि कुटुंब ऐं दोस्तनि खे गम ॾिनो आहे
त ॿिए तरफ़ संदसि तहरीक में हिकु नओं उत्साह पैदा करे सिंधी अवाम खे हौसलो ऐं नओं जज़्बो ॾिनो आहे। शहीद मुश्ताक हुसैन जो जेको खून आहे उहो क़ौमी तहरीक खे हिकिड़ी वॾी सघ ऐं ताक़त बख़्शींदो। जेको विढ़ंदे शहीद थियो आहे, असांखे हिन ते वॾो फ़ख़्रु आहे ऐं पूरी सिंधी क़ौम हिन खे सलाम करे थी त हीउ वतन जी हिफ़ाज़त कंदे पंहिंजी हिन जान क़ुर्बान कई आहे। शहीद मुश्ताक जा माइट ऐं दोस्त सारियूं सांढींदे चवनि था त असांखे माठीनी तबियत जे हुन मासूम नौजवान जे विछोड़े जो यकीन नथो अचे ऐं ईअं महसूस थी रहियो आहे त ॼण हू असांजे आस पास हुजे। बुढड़ी माउ जेका हुन लाइ कोसो वार न लॻण जूं दुआऊं घुरंदी हुई, अॼु उहा ई माउ पुट जे मानाइते ऐं शाइनाइते विछोड़े ते ॿियनि घर भातियुनि जूं हयातियूं धरतीअ खे अर्पण जो वचन कयो आहे। शहीद मुश्ताक हासकेली सिंध टीवी न्यूज़ जे घारे वारे रिपोर्टर जो भाउ हो। संदसि भाउ ॿुधाए थो त हुनखे सहाफ़त जो बि शौक़ु हो। तमामु फ़ख्रु आहे। शहीद मुश्ताक हासकेली सिंध जे हिलाली पुट तौरु पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो। असीं हुनजी मौत ते, हुनजी शहादत ते गमज़दा ज़रूरु आहियूं, पर जेको धरतीअ जी थञ हुन मलाई आहे, हुन सां असांजे सॼे ख़ानदान जो, धरती जो ॻाठ ऊचो थियो आहे। कराची में क़त्लो गारत ऐं टारगेट किलिंग ते परेशान सिंध सरकार खे मुश्ताक हासकेली जे कातिलनि खे वाइको करे सरकार हवाले कयो। ह्यूमन राइट्स वॉच के, यूनाइटेड नेशंस के, उन्हनि खे हिन जो नोटिस वठणु खपे। हाणे सरकार जी ज़िम्मेवारी आहे त उहा हिन क़त्ल जे गैर जानिबदार जांच कराए ऐं क़त्ल में मुलविस ॻुझनि हथनि खे वाइको करे मंज़र ते आंदो वञे त जीअं मौजूदा सरकार ते सिंधी अवाम पारां खणंदड़ आङुरियूं हेठि थी वञनि।